लाड़काने खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने में 4 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल नौजवान एजाज अहमद शेख खे FIA साइबर क्राइम सखर जे इलाक़े में फ़ौत थी वियल लाड़काने वासी नौजवान एजाज अहमद शेख जे वारसनि हलंदड़ बरसात दौरान लाड़काणो प्रेस क्लब जनाहबाग चौक ते लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी करे धरणो है। उन मौके ते नौजवान जे वालिद गुलाम हुसैन शेख, पुट कामरान शेख, पाड़ेसरी सलमान तगड़, अजहर मुगल, नियादुद्दीन कोसो, हाफिज़ अमीर बख्श ऐं ॿियनि सां गॾिजी सहाफ़ियुनि जे अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजो पुटु नौजवान एजाद, जंहिंजी उमिरि 24 साल हुई, जेको महिनत ऐं मज़दूरी करे असांजो पेट पालींदो हो, उनखे गुज़िरियल सूमर जे ॾींहुं FIA साइबर क्राइम सखर जी टीम इंस्पेक्टर लुत्फुल्लाह सोढर जी अॻुवाणी में लाड़काणो लाहौरी मोहल्ला मां गिरफ़्तार करे सिविल लाइन थाणे ते एंट्री कराए सखर मुंतक़िल करे छॾियो। वधीक वारसनि जो चवणो हो त गुज़िरियल अरबा जे ॾींहुं असां सखर FIA साइबर क्राइम सखर थाणे जे इलाक़े में एजाज शेख सां मुलाक़ात कई। उते इंस्पेक्टर लुत्फुल्लाह सोढर खां पंहिंजे पुट जी आज़ादी लाइ चयो त उन मूंखे जवाबु ॾींदे चयो त मूंखे 6 लख रुपया ॾियो। असां उनखे जवाबु ॾिनो त असां ग़रीब माण्हू आहियूं, असां वटि पैसा न आहिनि। ॿियनि ॾींहंनि में